पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। इन्हनि में हाणे जाबर पंहिंजी ॻाल्हियुनि मां चाकर ख़ान खे थोरो घणो मुतमइन करे पंहिंजी जान छॾाईंदो ऐं सांवल ॾे बंदूक जो रुख़ कराईंदो। लेकिन पोइ बि जेको आहे चाकर ख़ान जेको आहे रुंडे जो रुख़ कंदो ऐं रुंडे खे जेको आहे पटी पढ़ाए छॾी आहे कंहिं अॻे हसीना बेगम। ऐं हसीना बेगम हुनखे सम्झाए छॾियो आहे तोखे कहिड़ो जवाबु ॾियणो आहे चाकर ख़ान खे, छो त हू जाबर खां पोइ तुंहिंजो रुख़ कंदो। अगरि तव्हां ॿिन्ही मां कंहिं बि थोरी घणी ग़लती कई त तव्हां ॿई फासदव, पोइ मां तव्हांखे चाकर ख़ान जे हथां मराए पंहिंजी जान बचाईंदुसि। अहिड़े हिसाब सां हाणे रुंडो बि पूरी पटी पढ़ंदो ऐं होॾां हाणे सांवल बि परेशान आहे त हाणे ॾिसूं चाकर ख़ान जाबर ऐं जेको आहे रुंडे खां पोइ असां ॾे ज़रूरु रुख़ कंदो। उनजा सौट बि परेशान आहिनि। अगरि रुंडेनि जी ॻाल्हियुनि में चाकर ख़ान अची वियो जाबर जी ॻाल्हियुनि में त पोइ असांजे लाइ मुसीबत जेका थी, पर चाकर ख़ान पाण बि जेको आहे न मुसीबत में वेंदो ऐं पंहिंजी तबाही जो पाण ज़िम्मेवार हूंदो ऐं उन्हनि जे ज़हन वीचार में इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। ऐं जाबर चई जेका जाबर जी महबूबा आहे उन खे अमड़ अमड़ चए थो, अम्मा खां वञी पुछो, यानी पंहिंजी महबूबा खे अम्मा चए